बिरयासिटी भरिसां ॻोठ जलबाणी में ओताक ते वेठल प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी खे संदसि सोठ ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी फायरिंग करे मर्डरिंग करे फ़रार थी वियो, जो त ज़ख़्मी खे बिरयासिटीअ जे अस्पताल में मुंतक़िल कयो पियो वञे त ज़ख़्मी थियल प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी रस्ते में फ़ौत थी वियो। इतला मिलण ते सभई माण्हू अस्पताल पहुची विया। अॻूणो सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं MPA सैयद हसन अली शाह बि अस्पताल पहुची विया। इन सिलसिले में MS डॉक्टर असलम राजपूत ॿुधायो त मक़तूल खे 4 गोलियूं लॻल आहिनि, जो त मक़तूल जो वालिद डॉक्टर नूर मोहम्मद जलबाणी सदमे में बेहाल बणियल हो। अस्पताल मां मर्द जो पोस्टमार्टम करे वाटसन हवाले कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी मौक़े तां फ़रार थी वियो आहे। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। इन सिलसिले में मालूम थियो आहे त मक़तूल अली मुर्तज़ा जलबाणी कराची जे हिकु ख़ानगी कॉलेज में प्रोफेसर हो ऐं कराची मां ॻोठ आयल हो। वाज़िर त मक़तूल अली मुर्तज़ा जलबाणी डॉक्टर नूर मोहम्मद जलबाणी जो पुटु हो ऐं जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी दीन मोहम्मद उर्फ़ नवाब ख़ान जो पुटु आहे, जो त क़त्ल जे कारण जो का बि तस्दीक न थी सघी आहे त ॿिए पासे इलाइक़े जो चोबोल आहे त हुननि जो पाण में ज़मीनी तकरार हलंदड़ हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।